अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अपडेट दोस्तों तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं। ऐं जेका बि अपडेट आहे ख़ासि अपडेट आहे। अॼु जी अपडेट सां हलूं था, जेको आहे ताज़ा तरीन तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल दुलाब जो हाणे मुराद सां हिकु वॾो मसइलो थी वेंदो। मुराद जंहिं ते एतबार कंदो मंसूर ख़ान, ऐं मंसूर ख़ान जे मथां जॾहिं दाग़ लॻंदो ऐं सभई माण्हू चवंदा हीउ कमु मंसूर ख़ान जेको आहे न कंदो रहियो आहे, विढ़ाईंदो रहियो आहे। अली खान वारो मसइलो बि ओॾो थियो, कूंज वारो बि। अहिड़े हिसाब सां सभई उनजे ख़िलाफ़ु थी वेंदा। मुराद वॾो परेशान थी वेंदो, चवंदो यार हाणे कयां त मां छा कयां। मूं जेको आहे अखियूं ॿूटे एतबार कयो मंसूर ख़ान ते, पर मूंखे हाणे बि एतबार नथो अचे। मंसूर ख़ान अहिड़ो माण्हू आहे, पर उन खे सभई चवंदा अदा तूं ग़लति आहीं, मंसूर ख़ान सही माण्हू न आहे, फलाणा तीर मटीरा। लेकिन मुराद मजबूर आहे वीचारो, छा करे। मुराद खे त ख़बर आहे हू अहिड़ो माण्हू न आहे, हू त दुश्मन खे ठाहिण वारो आहे ऐं शानवाज़ ख़ान दुश्मनी वधाइण वारो माण्हू आहे। बहरहाल हुन लाइ अचण वारो वक़्तु जेको आहे टफ हूंदो, ॾुखियो हूंदो। जेका हाणे सीन ईंदा, जेका वीडियोज़ ईंदा, उन्हनि में उन्हनि जे लाइ मुसीबत पैदा ज़रूरु थींदी। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। जे वीडियो सुठो लॻो आहे त महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु करे छॾींदा, जीअं का बि अपडेट तव्हांखां मिस न थिए। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।